रिसाले में खुश आमदीद। सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। वीडियो खे आख़िर तक ॾिसंदा। आख़िर में शाह लतीफ़ सरकार जी वाई रिकॉर्ड कराई वई आहे। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा, महिरबानी, शुक्रिया। सभई सुभान जे कर हवाले कम थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम कादर साण करम हासिल करे हाजतू चङा कन चङायूं मिठायूं मठन जो वड़ जड़े जन सी सो वड़ सेई कन में मथे समरा खही सॾ करी साथ निभायो नी ए पर संदे सजणी वत वेमी जो ही लही त बेकार न करी काओ सा पड़ोर ॻाल्हड़ी वण जारन वटा मोती मन हथां आंदो घणे अदब सी अमुल आछम उन खे जे न परोड़ी मिट जिथ गॾजई जोहरी माणक तन्ही मट जन्ही सोन सेन सट तिन हणी रे रद कयो सोना वां सराफ सई लॾो लाहम लॾ सौदो सोई छॾ जंहिंमें जवाहर नाहके जे सराफ़िन लॾियो त तूं पिण लॾज सूं क़दर लहंदो कोन नेई गॾूं सी अघियो काओ कच माणकन मोट थी पले पायो सच आछींदे लॼ मरां वयासे वेंझार हीरो लाल वंधन जी तन्ही संधा भोयां सही लहन सार कटें कट लहार हाणे उन्ही भेणी वञम वेंझार पाणेठ जे परखणा कनीर पायो अखियुनि लहन सभ कंहिं सार मोती जे मज़ाज जो कदर मंझ कनार सराफ़ियूं धार माणक मुलाहिज़ो थिए माणक मुंद हथां पीतिम पुरज़ा थियो सॼो तां सैयद चए लही लख सवा पघी पुॼाणा पदमा परे थियो जिते माणक माग तिते चोरां तकियो छयो तन सभाग अमुल जे उभायो चोर उभियो ईअं चओ त आऊं उहो ई आहियां जे उसी अखियुनि हू न लिके खे कोन्हे लही आख़िर में भाई सायत नंढा बार वो तन पांधिन नंढा बार तोखे आरस अखड़िन में पाता पाड़ोरिन बघ मुंझ पातार पतण जो पूर करे आई तुंहिंजड़ी वार सॼियूं रातियूं सुम्हन खयो मंझ खुमार के तूं कीअं न सही हलण जी हाकार ताइब थियो तकरार सचे ए संभार निंड बि कजे एतिरी सणज अदा यार साईं मुखेन सच खे तूं कूड़ो मंझ कतार के तो कनी न सही कपर जे कोहार घड़ा थी रे घड़ी अलाहे तहार हू जो शक शारक जो तियां रख सतार कुल नफ़्सन ज़ाइक़तुल मौत पढ़ो ए पचार शिकार तूं शहबाज जो तूं तां मंझ शिकार योम यफ़रल मर मिन अखिय जत भजंदा या भार तरहो छनो तार में अचज तूं ओसार लख मिड़ई लुटिया हुई विया हज़ार ॾिनम जे अल्लाह खे हूंद थई प्री पार जोटन मथां झटके ॾिनी तुंहिंजे दार जेफ़ो आ हदीस में आंधी ए आचार वठी कीं वल्हन सी खंभे भर कहार सा कयलन हली तोसी जा भगी खां भतार जेण जाल न भी सणज ए संभार जम विसारी वेसरा भतिन जी भुलकार।